कराची जी वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी में सिंधी शोबे तरफ़ां सेमिनार कोठायो वियो। उन हवाले से मीटिंग ते मौजूद है आमिर सुप्रो। जी आमिर। जी नाज़रीन, इन मौजूद आहियूं वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी अब्दुल हक कैंपस में, जिथे मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾियार जे हवाले सां सेमिनार कोठायो वियो आहे। अचो त पाण हिते ॻाल्हि ॿोल कयूं मौजूद मुक़ररनि सां ऐं शागिर्दनि सां त हू छा था चवनि। 21 फरवरी यूनेस्को जे पारां सॼी दुनिया में ॿोलियुनि जे मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं तौरु मल्हाइण जो सिलसिलो शुरू थियो आहे, जंहिंजे पस मंज़र में बंगाल जे शागिर्दनि जूं क़ुर्बानियूं आहिनि। चाहो जो 48 में जॾहिं बंगाल में उर्दू ॿोलीअ खे राइज करण जी ॻाल्हि थी त उतां जा जेके सान्याहबंद हुया उहे उथी खड़ा थिया ऐं उन्हनि चयो त असांजी पंहिंजी मादरी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। तमामु अहम सेमिनार अॼु वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी में करायो वियो आहे। असांखे पंहिंजी मादरी ॿोली तरफ़ तवजह ॾियणु खपे। असांखे सभई ॿोलियूं सिखणु खपनि, पर सभिनी खां अहम जेका ॿोली असांजे लाइ हुजणु खपे उहा असांजी माउ जी ॿोली हुजणु खपे ऐं असांखे समूरा इल्म इन ॿोली में तर्जुमो करे पंहिंजे नौजवाननि ताईं पहुचाइणु खपनि। असांखे पंहिंजी मादरी ॿोलीअ जे हवाले सां यानी अहिड़े क़िस्म जा सेमिनार, अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम मुनक़िद करणु घुरिजनि, छाकाणि जो असांजी ॿोलीअ जूं पहाड़ूं उहे हज़ारे सालनि खां न रुगो हिन धरतीअ में पर सॼी दुनिया में असांजी ॿोलीअ जा लफ़्ज़, असांजी ॿोलीअ जो फ़िक्रु, असांजी ॿोलीअ जो इल्मु उहो पखिड़ियल आहे। असां ख़ुशनसीब आहियूं त वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटीअ जे प्लेटफॉर्म तां सिंधी शोबे पारां मादरी ॿोलियुनि जे हवाले सां, माउ ॿोलियुनि जे हवाले सां असां प्रोग्राम करण में कामयाबु थिया आहियूं। असांजो मक़सदु बि इहो ई आहे त असां माउ ॿोलियुनि खे उजागर कयूं ऐं पंहिंजे प्लेटफॉर्म तां इन जी अहमियत खे अॻिते खां अॻिते वधायूं ऐं इन खे मेसारजण न ॾियूं। मां सम्झां थो पाकिस्तान खे सभिनी मादरी ॿोलियुनि खे जीअं ॿियनि हंधि बि आहे उन्हनि खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियणु खपे, त जीअं इंफराटी कॉम्प्लेक्स मादरी ॿोलियुनि वारे ॻाल्हाइण ख़तमु थी वञे ऐं पंहिंजी मादरी ॿोलीअ खे अहमियत मिले। सिंधी ॿोली हूअं बि रिच ॿोली आहे, शाहूकार ॿोली आहे। अॼु इन ॾींहं जी मुनासिबत सां असांजो इहो मुतालबो आहे त पाकिस्तान में जेका ॿिया लैंग्वेजिस आहिनि, जेका ॿिया ॿोलियूं आहिनि, उन्हनि सभिनी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। अॼु जेको ॿोलियुनि जे ॾींहं ते जेको आलमी ॾींहुं सेलिब्रेट कयो थो वञे, इन जे हवाले सां असांखे स्पीकर्स ॾाढो सुठो गाइड कयो त कीअं ॿोलियूं एग्ज़िस्ट कनि थियूं, कीअं उन्हनि जी शुरूआति थी, सिंधी ॿोलीअ ते उन्हनि तवजह ॾिनी आहे त कीअं असां उनखे बचाए सघूं था, ॾाढी इम्पोर्टेंट आहे। हिते प्रोफेसर सां गॾो गॾु शागिर्दनि जो बि इहो ई चवणु आहे त जेके अॼु मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां सेमिनार कोठायो विया आहिनि त जेके बि ॿोलियूं आहिनि उहे पाकिस्तान जे आइन में तरमीम करे उन्हनि खे क़ौमी ॿोली करार ॾिनो वञे। कैमरामैन हमान सां गॾु आमिर सुप्रो, आवाज़ TV, कराची।